ससी पुनू जी मज़ार है, साइड में मस्जिद भी है। तो असां अॼु हिते हलासीं जावां की इहो व्लॉग अची इज़राइल सुती जगाई ससी, अची इज़राइल सुती जगाई ससी, थी ढोड़ाए दलील त पुनू माड़ो मोकिलियो। साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलिम सब आबाद करी, सॼी सिंध पिरीअ जो पाछो। तो दोस्तों आज आछर जो ॾींहुं आहे। तो दोस्तों हिनमल असां कराची खां ॿाहिरि वारी हद जिथां खां हब चौकी शुरू थिए थी उतां पंहिंजो व्लॉग स्टार्ट कयूं था ऐं अव्हां खे अॼु वठी था हलूं ससीअ पुनूअ जी मज़ार ते। ससीअ पुनूअ जी मज़ार ते किथां वञिजे ऐं रस्तो कीअं आहे सभु तव्हांखे वीडियो में अॻिते हली करे ॾसूं था। असांजे चैनल ते अगरि नवां आहियो त असांजे चैनल खे करे छॾियो सब्सक्राइब, ताकि हर ईंदड़ नई व्लॉग अहिड़ी अव्हां खे जल्द खां जल्द मिलंदी रहे। तो दोस्तों ही सफ़र आसान ना है, बल्कि ही सफ़र मोहब्बत जो सफ़र आहे, तॾहिं आसान आहे। चवंदा आहिनि त नियत साफ़ मंज़िल आसान। ततीअ थधीअ का नाहे वेल वेहण जी, मता थिए हूंदा पेर न लही पिरीअ जी। ससी ऐं पुनूअ जो मोहब्बत जो किस्सो, जे मोहब्बत ते मुफ़क्किर शाइर बल्कि शायरी जो बेचा बादशाह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे ससी पुनू ते तमाम वसी शायरी लिखी है। ससी पुनू एक किरदार है जेको हली करे अवां के अगते वीडियो में असां सब समझायूं था। ऐं हिन वीडियो ते अगर अवां पूरो ॾिठो त ससी केर हुई, किथां जी हुई, पुनू केर हुयो, किथां जो हुयो, ऐं शाह साहब ससी पुनू के एडो वसी पंहिंजी शायरी में छो अर्पियो, सॼी हकीकत में तव्हां आज पर्दो खणंदासीं। अचो ऐं असां सां गॾु असांजे सफ़र सां साथी थिया। दोस्तों जॾहिं मूं व्लॉगिंग जो सोचियो हुयो त मूं वटि वक़्तु कोन हुयो, पर मूं पाण तय कयो त हर आचर जे ॾींहुं त मूंखे वक़्तु मिले थो ऐं आचर जे ॾींहुं ई व्लॉगिंग कंदुसि। हीउ ॿियों आचर हुयो, मुंहिंजी नाइट ड्यूटी ॿई आचर हले पई, तंहिंजे करे मां ॾींहं जो व्लॉग नथो करे सघां। रात मूं तक़रीबन देर ताईं 4 बजे ताईं नाइट ड्यूटी कई। उन खां पोइ मुंहिंजी सुबुह जो 9:30 बजे अख खुली ऐं पोइ मूं अॼु चयो त यार अॼु जो सफ़र आहे त तवील ऐं ॾाढो ॾुखियो बि, छो जो पहाड़नि जे विच मां रस्तो आहे। सो दोस्तों अॼु नियत साफ़ करे ऐं मंज़िल इंशाल्लाह आसान थींदी। अॼु दोस्तनि खे ही व्लॉग ॾियण लाइ पाण भरपूर कोशिशि कंदासीं ऐं जेसीं ताईं दम रहियो तेसीं ताईं पिया हलंदासीं। जॾहिं बाइक हुई, मंज़िल ॾाढी तवील हुई, हौसला ॾाढा बुलंद हुया ऐं अवां दोस्तनि खे ही मंज़र ॾेखारण लाइ घणे टाइम खां कोशिशि मुंहिंजी जारी हुई। तो दोस्तों अॼु जी कोशिशि रायगान न वञे, असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा, बेल आइकन खे ऑन कंदा, जीअं हर ईंदड़ नओं व्लॉग अवां वटि जल्द खां जल्द पहुची सघे। मुंहिंजा प्यारा दोस्तों, सिंधी हो, उर्दू हो या फिर केर बि हुजे। तो दोस्तों मां हीअ व्लॉगिंग पंहिंजे शौक़ सां कयां पोइ, पंहिंजे कल्चर खे, पंहिंजे सिंध जे तहज़ीब याफ़्ता शयुनि खे ॾेखारण लाइ ऐं उन्हनि खे प्रमोट करण लाइ मां ही व्लॉगिंग कयां पियो। तो दोस्तों तव्हां दोस्तनि खे घुरिजे त मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कयो, जीअं आउं कम खे बहितरीन खां बहितरीन बणाए सघां। रस्ते ते उॾंदड़ मिटीअ जा सनड़ा ज़रड़ा बार बार इहो अहसासु ॾियारे रहिया हुया त तूं असांजे ज़रनि मां ठहियल आहीं ऐं तो ते अञा ठहे ई कोन थी। सफ़ेद कपिड़ा मिटी लॻण सां ॾाढा ख़राब पिया थियनि, पर यकीन कयो जॾहिं मन ख़राब थींदो आहे, दिलि ख़राब हूंदी आहे, इंसान जा इरादा ख़राब हूंदा आहिनि त पोइ रब खे ॻाल्हि मंज़ूर न हूंदी आहे। भले मेरा कपिड़ा छो न थी वञनि, पर पंहिंजो किरदारु ऐं पंहिंजो मन साफ़ रखिजे, दिलि साफ़ रखिजे। मिटी अखियुनि में पए पई, अखियूं चुभजनि पियूं, बार बार इहो मिटी अहसासु ॾियारे पई त आउं तुंहिंजी अखियुनि खे चुमण लाइ अचां पई, बल्कि तुंहिंजी अखियुनि खे इज़ाण लाइ न पई अचां। तो दोस्तों सफ़र पंहिंजो हलंदो पियो रहे ऐं तवील रस्ता, साइड में पहाड़ूं ऐं वणकारी ऐं रस्तनि ते तमामु बहितरीन ट्रेवल इंजॉइंग हुई। तो हलंदा पिया हलूं, वक़्तु ॾाढो तेज़ी सां गुज़रे पियो, जेतिरो बाइक जो टायर घुमे पियो ईअं ई असांजो वक़्तु बि निकिरे पियो। साम्हूं हिकु पहाड़ ॾिसण में अचे पियो, जेको तमामु दिलकश मंज़र ऐं तमामु बहितरीन माहौल जो ॾेख ॾेई रहियो हुयो। हीउ रस्तो तमामु मुश्किलात जे हालात में आहे,
टैंकर ऐं वॾा वॾा बिल्डोज़र हिन ते हलनि था। बक़ाया त ग्रेनाइट पत्थर जेके आहिनि वॾियूं वॾियूं ट्रकियूं हर सूमर जे ॾींहं ते हिन रस्ते ते बिल्कुलु ई रस्तो जाम हूंदो आहे। ख़ैर जेको थियो ख़ूब थियो। अॼु पाण ॻाल्हायूं था ससी ऐं पुनू ते। जॾहिं बि मोहबत जो ज़िक्र थींदो आहे त कुझु मोहबतनि जा मशहूरु किसा ज़हननि में गर्दिश करणु लॻंदा आहिनि, जिन में हिकु ससीअ पुनू बि आहे। ससीअ पुनूअ जो निसाई किरदारु सिंध जे मशहूरु ऐं तारीख़ी लोक दास्तान में बि ससीअ पुनू जो दास्तान मक़बूल रहियो आहे। ससी शाह लतीफ़ जे सूरमियनि मां हिकु आहे। तहफ़तुल अल क़ुरान जे मुनसिफ़ मूजिबि ससीअ जो ताल्लुक़ ब्राह्मणाबाद सां हो। ससीअ जे पीउ जो नालो नौन ब्राह्मण ऐं माउ जो नालो मंदर हो। आम रिवायतनि मूजिबि नौन ऐं मंदर खे औलाद कोन थींदो हुयो, पर जॾहिं खेनि हिकु धीअ ॼाई त उनखे ॼमण ते संदसि माइटनि नुजूमनि खां जनम पत्री कढाई। जॾहिं सितारनि जो हिसाब लॻाए खेनि ॿुधायो छोकिरीअ जो अंग कंहिं मुसलमान सां लिखियलु आहे। हू ॿुधी माइट बदनामीअ जे ख़्याल खां डिॼी उन नंढड़ीअ छोकिरीअ खे हिकु संदूक में विझी खेनि दरिया जे हवाले करे छॾियो। उहा संदूक लुणंदे लुणंदे वञी बंभोर शहर जे घाट खां निकिती, जिते उहा मोहम्मद नाले हिकु धोबीअ खे मिली। मोहम्मद धोबी ऐं संदसि ज़ाल बेऔलाद हुआ, सो उन्हनि छोकिरीअ खे ख़ुदा जी नेमत सम्झी सॻे धीअ वांगुरु लाड कोड सां निपाए वॾो कयो। छोकिरी सुहिणी हुई, संदसि नालो ससूअ रखियो, जंहिंजी माना आहे चंड जहिड़ी। ससूअ जॾहिं जवान थी त हुसन जी हाक हंधे मागे फैलिजी वई। तन ॾींहंनि में ॾोरा इलाइक़नि खां तिजारती काफ़िला अची ट्राॼो कंदा हुआ। केच मकरान जो शहज़ादो बंभोर में पुनूह बि ससूअ जे हुसन जी हाक ॿुधी काफ़िले सां गॾु अची बंभोर पहुतो। साथियुनि खे वापसी मोकिले पाण बंभोर में रही पियो ऐं वेस बदिलाए मोहम्मद धोबीअ वटि मुलाज़िम बणिजी धोबी घाट ते कपिड़ा धोअण लॻो, जिथे संदसि मुलाक़ात ससूअ सां थी। ससूअ पुनूअ जे पाण में मोहबत थी वई। पुनूअ जे संग घुरण ते माइटनि ससूअ जी शादी पुनूअ सां कराए छॾी ऐं उहा ॻाल्हि पुनूअ जे भाइरनि तां नागवार गुज़री, बिल्कुलु बि न वणी। हू दिलि में दगा समाए अची पुनूअ जा महिमान थिया। महिमाननि जी टहल मटोल बैदि ससूअ सवेरी सुम्ही रही। तॾहिं राति जो पुनूअ जा भाइर पुनूअ खे नशो ॾेई उठ ते चाढ़े पाण सां वठी विया। जॾहिं सुबुह जो ससूअ जागी ॾिठाईं त पुनू मौजूदु कोन्हे। हक़ीक़त मालूम थियण ते हुन पाण खे ॾोही सम्झो, छो जो हू संझे ई गाफ़िल थी सुम्ही रही हुई। हू माइटनि ऐं रिश्तेदारनि जे मना करण बावजूदि बि पुनूअ जी ॻोल्हा लाइ निकिरी पई। दास्ताननि रिवायतनि मूजिबि हूअ बग जबल खां हाड़ी जबल ताईं पेरनि प्यादी काहींदी वई, एतिरे क़दुरु जो हुन जा पेर ज़ख़्मी थी पिया। दास्तान मूजिबि ससूअ पंहिंजो सफ़र जारी रखियो। पेर ज़ख़्मी थिया त गोॾनि ते हलणु शुरू कयईं। ससूअ जबलनि ऐं रेगिस्ताननि में पुनू पुकारींदी रही। रस्ते में हिकु अंध खेसि अकेलो ॾिसी हिकु बकरार जी नियत ख़राब थी पई। संदसि ससूअ रोई अल्लाह पाक खां पनाह घुरी ऐं दास्तान ऐं किताबनि में लिखियलु आहे त उन महल ज़मीन फाटी पई ऐं ससी हुन में दफ़न थी वई, पर हुन जी चुन्नीअ जो पांध ॿाहिरि रहिजी वियो ऐं उते ई ससूअ जी क़बर ठाही। उहा क़बर खेनि चोराए बकरारी ठाही हुई। होॾां पुनूअ होश में चांहि जी ब्रेक वरितीसीं ऐं चांहि पीतीसीं। ही सिहड़ बि हुते हुयो ऐं चांहि जो मज़ो वरितोसीं। थधि बि हुई ऐं बिस्किट बि हुया ऐं हितां जी चांहि ॾाढी मज़ेदार हुई, जेका गऊं जे खीर जी चांहि हुई ऐं कड़क चांहि जे मज़े खां पोइ निकितासीं ऐं वरी शेयर कयूं तव्हां सां ससी पुनू। असां सां गॾु रहिजो ऐं हलूं था पाण ससी पुनू लाइ। में अचण खां पोइ भाइरनि खां पाण छॾाए जॾहिं वापसी वरियो त रस्ते में बकरार एल पंवार खां ससीअ जो ॾस पुछा कयईं। बकरार खेनि सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। पुनूअ ससूअ जे चुन्नीअ खे बि सुञातो। उन बैदि पुनू बि ससूअ सां हिकु थियण लाइ अल्लाह पाक खां दुआ घुरी ऐं उनखे पाॾायो। साॻी तरह ॿीहर ज़मीन फाटी पई ऐं पुनू बि साणसि गॾु दफ़न थी वियो ऐं पंहिंजे हुसन जी
मलका सां ससी सां वञी मिलियो। हीउ जबलनि जे विच मां रस्तो जेको ॾिसण मां तमामु ख़ूबसूरत ऐं सादो आहे, पर हीउ रस्तो तइ करणु असांजे लाइ अॼु ज़िंदगी में पहिरियों दफ़ो हिकु वॾी मुश्किलात हुई। जेको हिकु भॻल टुटल बाइक ते हीउ रस्तो तइ करे थो, यकीन कजो हीअ वॾी हिमत वारी ॻाल्हि आहे। ॿियो त मूंखे अंदाज़ो कोन हुयो त ससी पुनू जी मज़ार पहाड़ी जे विच इलाइक़नि मां, सुनसान इलाइक़नि ऐं रेगिस्तान मां एतिरो परे हूंदी, ऐं जे मूंखे शायदि अंदाज़ो हुजे हा त आउं कोन निकिरां हा। ईअं बि हूंदो आहे त मंज़िल जी ख़बर न हुजण सां जॾहिं माण्हू मंज़िल न निकिरंदो आहे त मंज़िल ते पुॼी वेंदो आहे, पर पोइ बाद में चवंदो आहे अगरि मूंखे हिन मंज़िल जी ख़बर हुजे हा, एतिरी तकलीफ़ुनि जी ख़बर हुजे हा त शायदि आउं निकिरां ई न। तो दोस्तो हीअ रियली आउं फुल वीडियो इन करे रिकॉर्ड कयां थो जीअं अवां ॿिए दफ़ा या केर बि ससी पुनू जी मज़ार ते अची। तो दोस्तों हिन महिल असां तवील सफ़र खां पोइ पहुता आहियूं। हिकिड़ी असांखे क़बर नज़र आई आहे, तो ही पत्थर जी ठहियल आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं था। ही क़बर हिते ख़बर न आहे, नालो वग़ैरह बि न आहे लिखियल, कंहिंजी ठहियल आहे। हिते माने कि हाणे पुनू ससी जी जेकी मज़ार आहे उहा हितां क़रीब अची वई आहे। तो हलूं था अॻिते ऐं अॻिते तव्हांखे अपडेट ॾियूं था। दोस्तनि जी पुछा करण बाद तमामु ई वेझो असां ससी पुनू जी मज़ार खां पहुची चुका आहियूं। तमामु वॾो सफ़र हुयो ऐं सफ़र तइ करण खां पोइ असां 12 बजे तक़रीबन निकिता हुआसीं। असांखे 3 हिन महिल हिते 4 या 3 मुंहिंजे ख़्याल में पूरा थियनि पिया। दरबार ससी पुनू ते पहुतासीं ऐं ही ॿाहिरि जो नज़ारो आहे, जिते होटल वग़ैरह चांहि मानी जो इंतज़ामु हूंदो आहे। तमामु बहितरीनु माहौल आहे, सादड़ा माण्हू प्यार मोहबत ऐं वेठे वर न पवनि, सुते न मिलनि सुपरी, जे मथे रिंदनि रोअनि, साजन मिले तन खे। अचो दोस्तो, ससी ऐं पुनू जी मज़ार जंहिंजी लाजवाल मोहबत जा दास्तान सॼी दुनिया में मशहूरु आहिनि। अचो तंहिंजी मज़ार ते असां हिन महिल मौजूदु आहियूं। असां तव्हांखे विज़िट करायूं ऐं हक़ीक़तूं ॿुधायूं। ससी पुनू जी मज़ार ते असां हिन महिल मौजूदु आहियूं। मटक आहिनि पाणी जा ऐं हीअ आहे गेट ससी पुनू ॾे वञण जो। हीअ हिते बैठक ठहियल आहे ऐं जेके माण्हू अची रहंदा आहिनि हुननि जी रहाइश बि आहे, ॾिसी सघो था। तमामु बहितरीनु माहौल आहे ठहियल हिते। और हिन वक़्तु मौजूदु आहियूं ऐं मज़ार जो तव्हांखे सैर करायूं था। तमामु बहितरीनु माहौल आहे हिते। अस्सलाम वालेकुम चाचा। साहिब ये सॼो सिस्टम ठहियल आहे मज़ार जो। हिते जेके माण्हू ईंदा आहिनि उहे पंहिंजो खाधो खुराक पचाए बि खाईंदा आहिनि ऐं तमामु माहौल ठहियल आहे सुठो। ससी पुनू जी मज़ार ऐं ही क़बरूं बि कुझु ॾेख ॾेई रहियूं आहिनि ऐं हिते माण्हू ईंदा आहिनि रहाइश वहाइश में रहंदा आहिनि माण्हू। ऐं इहे मुंहिंजे ख़्याल में क़बरूं आहिनि। या तो दोस्तों ससी पुनू जी मज़ार ते असां अंदरि पहुची चुका आहियूं ऐं तमामु ही साइड में क़ब्रिस्तान भी आहे, ॾिसी सघो था। सॼी ससी पुनू जी मज़ार जो जेको ॿाहिरियों नज़ारो आहे। हिन महिल नमाज़ जो टाइम बि आहे। नमाज़ अदा करण खां पोइ अॻिते वधूं था व्लॉग में। दोस्तों काइंडली असां एतिरे तवील सफ़र खां पोइ
ससी ऐं पुनू जी मज़ार जे ॿाहिरां वेठा आहियूं। हिकिड़ो बैत लिखियलु आहे त वहदहू ला शरीक लहू, चई चवंदा आओ, फर्ज़ वाजिब सुनतूं तनी तुर्क में पाओ, तोबह संदे तस्बीह पण सां ॿाओ, नांगा पंहिंजे नफ़्स खे कान्हे नाह निगाह, तां संदे दोज़क बाह तूं ओॼाई न अचे। मुनकर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई, मुनकर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई, अॻियां उथी उनखे पुनूअ पुछाई, अदा हिताई को वियो साथ सॼण जो। अची उन ॿिनि लाज़वाल मोहबत जे दास्तान जे उन ॿिनि शख़्सियतुनि जे असां मज़ार ते मौजूदु आहियूं। अचो तव्हांखे बि दीदार करायूं। आ जाओ भाई। नज़ारा देखो ऊपर नीचे। तो दोस्तों ही मज़ार है ससी ऐं पुनूअ जी। और अव्हांखे ॾेखारियो था त मोटण जी मुसहलत मूंखे इहो मजे ॾियूं, निहारींदुसि निकिरी आरियाणी अलबता, कंदियसि ओट ऐब जे लकनि ॾीए लत, सरतूं शरीकत आऊं कयां अॻे सियां। दोस्तों हिते तमामु बहितरीन बेत बि लिखियल आहिनि। पुनू थियसि पाणे ॿियो ससीअ जो सिंगार, पुनू थियसि पाणे ॿियो ससीअ जो सिंगार, मन अर्फ़ नफ़्स फ़क़द अर्फ़ रबहू, उहो ई आचार जो विंदर में वापार, सो सूदो सयसि हिते। भॼी जान बंबोर खां डूंगर डोरियो मूं, काहे रसियसि केच खे जिथे पाण पुनू, सभु ताहीं तूं कंदसि कनसी। पेही जान पाण में कयम रूह रियाण, नकर डूंगर ॾेह में नका केचन गाण, पुनू थियसि पाण ससवीअ तां सुञाण। माशाअल्लाह सां ही लाज़वाब मोहबत जूं ॿ शख़्सियतूं आहिनि। कढ पुनूअ ॾे काहे जाते रूह चरियो कयो, अथई वेठे ओॾे सुती पाण साहे, अल इश्क हिजाब बेनल आशिक व अल अशूक लाइक़ थी लाहे, आरियाणी आहे ॿियो सरतूं सजी कीन की, ॼाणी सुञाणी विहान कीन माठ करे, अंदर आग इश्क जी अपर उधाणे, अल इश्क नार अल्लाह अल मौक़त थोरी जीअं खाणे, आहे आरियाणे ॿियो सिर सतियूं सचे कीन किया। तमामु बहितरीन हिते अची करे जेको आहे सो मज़ार जो जेको डेकोरेशन थियल आहे तमामु बहितरीन आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में त हाणे नओं थियो आहे। इन लाज़वाल शख़्सियतुनि जूं जेके सो लाज़वाल मोहबतूं जेके क़ाइमु ऐं दाइमु आहिनि अॼु ताईं। तो ही मज़ार आहे। अव्हां बि अगरि हिते अचणु चाहियो था त अची था सघो। कन सुम्ही निंड्रूं कयूं किन सुम्ही निंड्रूं कयूं कन परचायो अल्लाह, किन सुम्ही निंड्रूं कयूं किन परचायो अल्लाह, खयम हथड़ा झलम झोली बख्श कर गुनाह, कर्ज़न मर्ज़न खां मालिक जिंद छॾा। दोस्तों ये ससी पुनू जी मज़ार आहे जेका असां अव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं ऐं अंदरि ॾिसी सघो था। ऐं वॾे तवील सफ़र खां असां हिते बस वारनि खे अपील बि कंदासीं त हिते जेको आहे सो पंहिंजो रस्ते में जेकी थोरी घणी दिक़त आहे उहा थोरी हल कराए त महिरबानी थींदी, छो जो हिते ही वॾो तारीख़ी जॻह आहे जिते माण्हू अचण बि पसंदि कंदा आहिनि ऐं तमामु ज़बरदस्त हिते से बि आहे, तफ़री जॻह बि आहे। वञे छो वणकार हितन ॻोल्ही होत खे, लको कीन लतीफ़ चए ॿारो छो भई पार, थे सुते ॿुध संदरो प्रत पुनः पार, नायणिन नहार तो में देरो दोस्त जो। हिते तमामु काफ़ी सारा शाह अब्दुल लतीफ़ भुटाई साहिब जा बि बेत लिखियल आहिनि जेके आउं अव्हांखे पढ़ी करे ॿुधाया आहिनि। तमामु हिते रूह खे राहत मिली ऐं असां बि हाणे हिननि खे ॿिन्ही शख़्सियतुनि खे इसाले सवाबु कुलनि जो सवाबु बख़्शींदासीं ऐं असां बि इहो अॼु वचन था कयूं। ऐं अव्हां बि अगरि हीअ वीडियो ॾिसी
इहो वचन करे छॾियो त अवां बि पंहिंजे महबूब, अवां बि पंहिंजे साथी, अवां बि पंहिंजी ज़ाल, अवां बि पाण सां जंहिंसां निकाह कयो आहे उन सां हमेशह हमेशह सची मोहबत रखंदा। अगरि कंहिंसां बि अव्हांजी मोहबत आहे सची रखंदा, पोइ असां बि कुलनि जो सुवाब इन नियत सां बख़्शींदासीं कि अल्लाह साईं असांखे बि तौफ़ीक़ ॾे त असां जंहिंसां रहूं सचा रहूं ऐं मोहबत कंदा रहूं। कारण पिरीअ जे मुंद हुई मांदी। छाड़ क्या वञा ससीअ जे सिर सां केच धणी कांधी, पसण कारण पिरीअ जे मुंद हुई मांदी। लकन तां लतीफ़ चए आर्याणी आंदी, पुनल पेर आंदी मूं निमाणी नसीब थिया। तो दोस्तों ही मज़ार है ससी ऐं पुनीअ जी। नंढड़ी मज़ार है पर माना तमामु घणी ख़ूबसूरत ऐं हीअ टुक जो रिलियूं बि हिते पयल आहिनि। हिते माण्हू दुआ घुरंदा आहिनि ऐं इहा तव्हां ॾिसी सघो था। अची इज़राइल सुती जगाई ससी, अची इज़राइल सुती जगाई ससी, थी डोड़ाए दलील त पुनः माण्हू मोकिलियो। सम्झाणी आहे त इज़राइल अची सुतल ससुअ खे जाग कयो त तब हू उहे ई ख़्याल पे डोड़ाए त मूंखे पुनः को बांधी मोकिलियो आहे। वेठे वर न पवन सुते मिलन न सुपरी, वेठे वर न पवन सुते मिलन न सुपरी, जे मथे रिंदन रुअन साजन मिले तन खे, सुपरी वेठे हासिल नथा थी सघन नकी सुते था मिलन, जानब उन्हनि खे थो मिले जे वाटनि ते रोंदा था रहनि। जीअं त दोस्तों ही व्यू आहे अॼु जो पंहिंजो ससी पुनू जी मज़ार आहे, साइड में मस्जिद बि आहे। तो असां अॼु हिते पहुतासीं, अॼु अव्हांखे इहो व्लॉग ॾेखारियोसीं। पोइ अञा हिकिड़ो शइ रहियल आहे चौराहे जी क़बर, उहा बि अव्हांखे ॾेखारींदासीं। जेको चौराहो जंहिंजो नालो ॿुधाए थो वञे, मुख़्तलिफ़ नाला ॿुधाए था वञनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि में। हुनजो नालो हुयो पंवार, अलाए कहिड़ो बकरार हुयो, पर पंवार अलाए छा चवंदा हुनजो नालो, अॻिते पोइते थी वियो आहे, उहो बि अव्हांखे ॿुधायूं था। सही ससी पुनू जी मज़ार जंहिंखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे बेतुनि में मुख़्तलिफ़ तरहनि जो किरदार बि ॾिनो आहे ऐं साणस ॿिन्ही जी मोहबत ऐं ॿिन्हीअ जो हिक ॿिए सां प्यार ऐं जेको ससुई जो मोहबत हुई, उहा खेनि असांखे इहो सबक़ु ॾिए थी त कोशिशि कंदा रहो पंहिंजे महबूब खे ॻोल्हण जी, परोणींदा रहो हमेशह ऐं पंहिंजी मंज़िल खे रसी लहो। दोस्तों उन चौराहे जी बि अव्हांखे ख़बर ॾेखारण जी कोशिशि कंदासीं, छो जो असां हिते फस्ट टाइम आहियूं, नवां त कंहिंखां पुछूं था ऐं पोइ अव्हांखे असां चौराहे जी बि ख़बर ॾेखारियूं था, जे रुकावट बणियो हुयो ससुई जी जेको चौराहो अचो, तो उन जी बि ख़बर अव्हांखे ॾेखारी। तो दोस्तों हिन महिल जेको चौराहे जी क़बर ते वञी रहिया आहियूं, पोइ असां पुछा कयो आहे हिते हिकिड़े मलंग खां जेको वेठल आहे रहायशी आहे, सो हुन ॿुधायो आहे हिते क़ब्रिस्तान बि आहे, वॾो अवाली क़ब्रिस्तान आहे तमामु, ऐं हिते पथरनि जी क़बरूं ठहियल आहिनि। असां वञूं पिया हाणे चौराहे जी क़बर तरफ़ वधूं पिया ऐं मुंहिंजो दोस्त बि गॾु आहे, मुंहिंजो कैमरामैन जेको ये साईं चौराहे जी क़बर आहे, तव्हां ॾिसी सघो था। धनार लिखियल, नाम पता नहीं क्या लिखा हुआ है, धनार बकरी चराने वाला, अच्छा धनार बकरी चराने वाला, इसकी क़बर यहाँ पे मौजूद है। जेको ससुई जे रस्ते जी रुकावट बणियो हुयो
और वल्लाह आलम अल्लाह खे ख़बर आहे सॼी त छा माजरो आहे छा न आहे, सॼो ॼाणे मुंहिंजो मालिक थो। तो जॾहिं ससवी पुन्नू पन्नू कंदे राति जो ससवी खां पुन्नू जुदा थी वियो त पोइ ई जॾहिं सुबुह जो उथी हुई त जबल जाॻींदे जेको आहे सो पुन्नू ॾांहुं रवानी थी हुई त पोइ पुन्नू त कोन मिलियो, पुन्नू खे त पंहिंजा ॿाहिरि खणी विया हुया। पोइ हीअ रस्ते ॾांहुं वञे पई त हीअ चोराहो जेको बकरी चारण वारो हुयो, दास्तान जे लेखकनि ऐं रिवायतनि मूजिबि इहो मालूम थिए थो त हिन चौराहे जेको आहे सो हिन जी चवण बि सही न आहे त हिन जी नियत ख़राबु थी हुई त पोइ उते ससवी अल्लाह पाक खां दुआ घुरी हुई त मुंहिंजा मालिक मूंखे बचाए, त पोइ उते ज़मीन फाटी पई। ऐं ज़मीन फाटण खां पोइ जेको आहे सो उते ससवी बि पंहिंजो हेठि ज़मीन में दफ़न थी वई, जिथे असां मज़ार में अव्हांखे ॾेखारियोसीं। उन खां पोइ जॾहिं ये वो खुश नसीब है जिसे उन हस्तियों का दीदार नसीब हुआ, चरावा धनार धनार अच्छा हे चवे थो उहो ख़ुशि नसीबु आहे जंहिंखे हिन हस्तियुनि जो दीदार थियो। भला जेको रिवायतनि ऐं दास्ताननि मूजिबि लिखियलु आहे त हिन शख़्सियत जो असां नथा चऊं सो त किरदारु कहिड़ो हुयो उन्हनि जे बारे में। तो आप जॾहिं पुन्नू वापसी थियो हुयो पंहिंजो केच ॾांहुं, जॾहिं हुनजा भाइर हुनखे ज़बरदस्ती खणी विया हुया, जॾहिं उहो खणी विया त वापसी थियो, उहो उते आयो त हुन इन्ही धनार खां पुछो हुयो त छा ससवी खे तो किथे ॾिठो आहे, त हुन पोइ इहो सॼो वाक़ियो ॿुधायो। ऐं उन पुन्नू बि ॾिठो त वाक़ई हिते चुनरी जेकी हुई उहा मथे निकितल हुई, बाक़ी ज़मीन फाटी पई जेको सो अंदरि हली वई पंहिंजी ससवी। त पोइ उते मालिक साईं खां पुन्नू बि इहा ई दुआ घुरी थिए मुंहिंजा मालिक जे ससवीअ सां मूंखे गॾु कर, त पोइ वरी अल्लाह साईं उन्हनि जी दुआ ॿुधी। वल्लाह आलम सभु अल्लाह खे ख़बर आहे। बहरहाल अक़ीदतमंदनि जो पूरो इन ते भरवसो ऐं एतमाद आहे त वाक़ई हक़ीक़तूं अज़ल खां जेके क़ाइमु आहिनि, जेके लोक दास्ताननि में ऐं आशिक़ाना किताबनि में ससवी पुन्नूअ जो दास्तान जेको तमामु ऊचे पेज ते ॾिठो थो वञे। तो दोस्तो हीअ हुई ससवी पुन्नूअ जी ऐं चौराहे जी मज़ार बकरार जी, जेका असां ॾेखारण लाइ अव्हांखे 70 किलोमीटर 60-70-75 किलोमीटर दूरी जे मुफ़ासिले ते आया आहियूं। जेको रस्तो तमामु ऐं ॾुखियो चवंदुसि त दोस्त थी सघे न अची सघनि, बहरहाल अहिड़ियुनि जायुनि ते अचो अगरि अव्हांजो शौक़ु आहे त। बाक़ी जेको रस्तो हुयो उहो ॾाढो असां लाइ तकलीफ़ दह हुयो, छो जो असां वटि बाइक बि हिकिड़ी हुई खटारा क़िस्म जी, त हुनजे करे ॾाढी मुश्किलातूं दरपेश आयूं। तो इहा हुई चौराहे जी ख़बर। तो ये दोस्त आए ना हब चौकी, समोसा यार ॾाढा प्यारा है ना, समोसा खाए जो। चटनी नहीं बाबू, ये पकोड़ा नहीं ज़बरदस्त है। जॾहिं तव्हांजो बलोचिस्तान अचण ते जो का है सो हाँ भाई पकोड़े कैसे लगे? पकोड़ा आहिनि, समोसा आहिनि, रोल। त मुंहिंजा प्यारा दोस्तो, उमेद कयां थो अॼु जो व्लॉग मुंहिंजो अव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। अॼु जो व्लॉग अगरि मुंहिंजो पसंदि आयो हुजे त मुंहिंजे फेसबुक पेज ते ॾिसी रहिया त फेसबुक पेज फॉलो करे छॾींदा हमेशह जे लाइ। ऐं अगरि यूट्यूब ते ॾिसो था त यूट्यूब चैनल सब्सक्राइब करे छॾींदा, बेल आइकन की को ऑल कंदा ऐं वीडियो मुकमल ॾिसंदा करियो। सदाईं अव्हां लाइ अहिड़ियूं सुठियूं वीडियो खणी असां पंहिंजे चैनल ते ईंदा रहंदासीं। सिंध सलामत, साथ सलामत, सदाईं सुखिया हुजो, ख़ुशि रहो। मिलूं था ॿिए अचर ते ॿी वीडियो सां अव्हां सां गॾु।